हींअर जीअं असांखे जॉइन कयो आहे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं अॼु असां तयारु कईसीं चिकन टिक्का बिरयानी। ऐं चिकन टिक्का बिरयानी जे लाइ अवल तव्हां चिकन खे मैरिनेट कजो हमदर्द जे चिकन टिक्का मसाले सां गॾु। थोरो तव्हां हुन में ऐड कजो धोरो थूम ऐं अदरक जो पेस्ट। 10 खां 15 मिंट ताईं तव्हां हुनखे मैरिनेट कंदा। मैरिनेट करण खां बाद में तव्हां हुनखे भुञंदा ऐं उन में ऐड कंदासीं थोरो बिरयानी जो मसालो। 3 मां उन में ऐड कया टमाटा ऐं उनखे चङी तरह तव्हां मिक्स कयो। उन खां बाद में हुन में शामिलु कंदासीं थोरो लीमे जी रस तव्हां हुन में ऐड कयो। टमाटा तव्हां हुन में शामिलु कया ऐं तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिहु जेको आहे गिह सां बि तमामु मज़ेदार थींदी आहे उहा बिरयानी। गिहु या ऑयल जेको तव्हांखे सुठो लॻे थो उहो तव्हां हुन में ऐड कयो। चांवरनि खे बॉइल करण जे लाइ थोरो सिरको, थोरो लूणु, थोरो साबित गरम मसालो, थोरा पुदीने जा पत्ता, इहे तमामु शयूं तव्हां उन में विझी करे उनखे बॉइल कयो। हिन में थोरा अञा हिन में पुदीनो ऐड थी कयां ऐं जॾहिं चांवर तव्हांजा सुठे तरीक़े सां बॉइल थी वञनि त उनखे तव्हांखे दम ॾियणो आहे पंहिंजी टिक्के जी बिरयानी में। त तमामु ज़बरदस्त इन्हनि जा मसाला आहिनि। जेकॾहिं तव्हांखे ऑथेंटिक पाकिस्तानी खाधनि जो फ्लेवर खपे त तव्हांजी चॉइस हुजणु खपे हमदर्द जा ज़बरदस्त इहे मसाला। इन्हनि जी रेंज आहे इलाही ज़बरदस्त। निहारी मसालो बि आहे, इन्हनि जो पुलाव मसालो आहे, इन्हनि जो कढ़ाई मसालो आहे, शामी कबाब आहे, कोरमो आहे ऐं इन सां गॾु गॾु इन्हनि जो चाट मसालो इलाही ज़बरदस्त आहे, अचार गोश्त आहे। त ज़बरदस्त इन्हनि जा मसाला आहिनि, ज़रूरु तव्हां ट्राए कजो। ऐं इफ़्तार खां बाद में अखियूं खोलण जे लाइ एनर्जीअ जे लाइ असांखे खपे थी टिपाल मेज़बान प्रीमियर डस्ट ऐं सिंध जी नंबर 1 चांहि। इन जो रंग, ख़ुशबू, ज़ाइको तमामु शयूं बहितरीनु आहिनि। इन सां गॾु गॾु तलो बनस्पति ऐं कुकिंग ऑयल वारा रूह अफ़ज़ा, हमदर्द जो रूह अफ़ज़ा, इहो तमामु बहितरीनु आहे, तमामु सुठो आहे। ज़रूरु तव्हां इनखे इस्तेमालु कजो। तस्कीन मिलंदी आहे हिकिड़ा जेका उञ हूंदी आहे सॼे ॾींहं जी, उहा विसामंदी आहे जॾहिं असां वठंदा आहियूं रूह अफ़ज़ा। इन में तव्हां थोरी लीमे जी रस विझो, थोरो तुख मलंगा या बेज़िल सीड जंहिंखे चइबो आहे उहो तव्हां इन में विझो, थोरा आइस ऐड कयो या थोरो कारो लूणु तव्हां इन में विझो, खीर सां गॾु तव्हां इनखे ठाहियो, एॾो मज़ेदार थींदो आहे, एॾो रिफ्रेशिंग थींदो आहे। त उहो तव्हां करे सघो था। ऐं तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा जंहिं ते असांजे माइरनि जो 70 सालनि खां वठी भरवसो आहे। इहा ई वजह आहे जो असांजा ॿार चवंदा आहिनि त अम्मा तलो में पचायो, असांखे सेहतमंद बणायो। ऐं इफ़्तार जे हवाले सां या सहर जे हवाले सां कहिड़ी रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻनि थियूं तव्हां असांखे ॿुधाए सघो था। सोशल मीडिया जे थ्रू तव्हां असांखे ॿुधाए सघो था। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन तव्हांखे कीअं पई लॻे, तव्हां पंहिंजो फीडबैक ॾेई सघो था। असांजी सॼी टीम जी इलाही उन ते महिनत आहे। उलमा अकराम जूं मुफ़ीद ॻाल्हियूं बि आहिनि ऐं सभा जी चिट चैट बि आहे। इन सां गॾोगॾु तव्हांजे लाइ रेसिपीज़ हूंदियूं आहिनि। असांजो किचन आहे जंहिंमें स्पॉन्सर्स आहिनि असांजा हमदर्द रूह अफ़ज़ा वारा, हमदर्द स्पाइस मिक्स वारा। हिन सां गॾोगॾु असांजो शैम्पू आहे लाइफ बॉय, तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा, टिपाल मेज़बान प्रीमियर डस्ट, सिंध जी नंबर 1 चांहि। असांजी कोशिशि रही तव्हांजे लाइ ऑलमोस्ट सहर, इफ़्तार, ईद जे हवाले सां जेके रेसिपीज़ आहिनि उहे तव्हां सां गॾु शेयर कयूं वञनि। इंशा अल्लाह ताला अचण वारनि रोज़नि में अञा बि कंदासीं। तव्हां असांखे ईअं ई फॉलो कंदा रहो। मां वटि जेके बि उहा फरमाइशूं ईंदियूं आहिनि मोस्टली इहे ई ईंदियूं आहिनि त बिरयानी जूं डिफरेंट रेसिपीज़ कयो, कढ़ाई जूं डिफरेंट रेसिपीज़ कयो, या पकोड़नि जे हवाले सां ईंदो आहे रोल, समोसा, चाट, मतिलबु इहे ई जेके असांजा देसी खाधा आहिनि असांजा ॾिसण वारा घर भाती उन्हनि खे ई पसंदि कंदा आहिनि। उहे ई चाट, रोल, समोसा, बिरयानी इहे ई शयूं उन्हनि खे पसंदि आहिनि। त पोइ कोशिशि कंदासीं त डिफरेंट वेरिएशन सां गॾु, कुझु फ्यूजन सां गॾु इहे रेसिपीज़ तव्हां सां शेयर कयूं वञनि। ऐं तर त हर घर में थींदी आहे। तलो कुकिंग ऑयल में कंदा कयो त जीअं तव्हांजा घर भाती ऐं तव्हां सेहतमंद रहो। स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूला इंट्रोड्यूस करायो अथऊं जंहिंसां अव्हांजा ॿार थियनि था हायर ऐं स्ट्रॉन्गर, इन सां गॾोगॾु एनर्जेटिक थियनि था। ऐं इहा ई वजह आहे जो जेकॾहिं तव्हां तलो में ठाहियो था त रोज़े में बि एनर्जी तव्हांजी बहाल थी रहे।
रोज़े खां पोइ तव्हांजी एनर्जी बहाल कंदो रूह अफ़ज़ा ऐं इफ़्तार खां पोइ ते तव्हां जूं अखियूं जेकॾहिं नथियूं खलनि त तव्हां पी सघो था टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट। जेकॾहिं मानी ठाहिण में कोई प्रॉब्लम आहे, परेशानी आहे, हींअर तव्हांजी शादी थी आहे या दावतियूं इलाही आहिनि, सम्झ में नथो अचे पाकिस्तानी ऑथेंटिक खाधा तव्हां कीअं ठाहियो, त तव्हां इस्तेमालु करे सघो था हमदर्द जा स्पाइस मिक्स ऐं ईअं तव्हांजा खाधा थी वेंदा जनाब लाजवाब। पाकिस्तानी ऑथेंटिक फ्लेवर आहे हिन में, तमामु बहितरीनु आहिनि, MSG फ्री इहे मसाला आहिनि, तमामु ज़बरदस्त इन्हनि जी रेंज आहे। कबाब हुजनि या बिरयानी, पुलाव, अचार गोश्त, तमामु ज़बरदस्त इन्हनि जी रेंज आहे, त ज़रूरु ट्राए कजो, ठाहिजो। चलो बिरयानी असांजी बिल्कुलु रेडी थी वई आहे। मां हिकिड़ी प्लेट खणां थी ऐं पंहिंजी जेका असांजी बिरयानी आहे इनखे कयूं था डिश आउट। चलो जी, इहा असां खणूं था